कितना दफ़ा चयो त मुंहिंजे दुकान जो नालो न खणंदो कर। ये मुंहिंजे वॾनि जी निशानी आहे। वॾा त मरी विया न, कहिड़ो पाण सां गॾु दुकान खणी विया। सुभाणे तूं मरी वेंदे न, मां त मिंट कंदुसि दुकान खे। अरे लानत अथई, खोड़ अथई, अहिड़ी बुछड़ी सोच अथई। घणो त मुंहिंजे दुकान खे तो वारे निभाग त ख़तमु कयो आहे, बुरी अथई सोच। हिकु अथई निभागा किरोद चंद्रा। मां मञा थो थोरो घणो निभागो मां हूंदुसि, पर तूं त साईं मुंहिंजो पीउ ई न। चंद्राए बिजा 4 वार खचो तो वञी पोइ निभागो मूंखे थो चए। अरे हिकु ॻाल्हि त ॿुध, निभागे खे निभागो न चवां त छा चवां? हां जे भाटियो न हुजे हा न त सिधी बंदूक बुकिन में हणाए। तूं मुंहिंजो चाचो न हुजे न त पासे वारो पिस्तौल हणाए। अब खैर साहिब जो हिक ॿिए खे बंदूक ऐं पिस्तौल था हणो अदा कनि था। तूं त वॾो आहीं, उमिरि में वॾो आहे भई, अकुल खां आऊं थो। ॿुध ॿुध, चवे छा थो निभागो? अरे यार मां बि केतिरो मुड़ा। ॻाल्हि छा आहे, टकरिया छो आयो? ख़बर त पवे को हल ॻोल्हिजे। चाचा खुद न सिधी ॻाल्हि आहे, ही चए थो तूं निभागो ही, मां चवां थो ही निभागो आहे। हाणे ॻाल्हि कीअं ख़तमु थिए? ॻाल्हि सफ़ा सवली लॻी पई आहे, मिंट में ख़बर पहुची वेंदी त केरु आहे निभागो। इहो वरी कीअं ॿुधाए? टास था कयूं, हिकिड़ो अखर ॿियो मोर वारे, सॼी ख़बर पहुची वेंदी त लानत जो हक़दार केरु आहे। मतिलब त निभागो केरु आहे। वाह रे वाह, 6 पर त मां वरी छोके सां कम वॾा अथई। बाक़ी से अकुल खां सफ़ा अंधो आहे। अरे को मां को जुआ ॼाणे छा जो तव्हां टांस कंदो? मूंखे ख़बर आहे ही टास में हाराईंदो, निभागो साबित थींदो तॾहिं थो भॼे। हाणे त मूंखे बि पक पहुची वई त भई हमरा निभागो आहे। पक सां लवाए थो टास खां। मां लवाया कोन थो, पर टास जुआ में शामिल आहे, पोइ इन जे करे मां न कंदुसि। हाणे इहो त नकाइण जो नओं तरीक़ो मियां खुदन ख़ान। बुढेल मां तव्हांखे मसइले जो आसान हल कढी ॾिनो, पर खमीसो नथो बीहे त मां छा कयां? अरे हाणे तूं कुझु बि न कर, रुगो दाफ़ न कर। अरे रे ॻाल्हि त ॿुध, इहे जेके वात जे मथां थरी ॾांद वारा सिंग रखिया अथई, हे तंग कोन था कनि? चाचा अंधो आहीं छा? इहे सिंग किथे आहिनि? छापर त थोरियूं अखूं खोल। बुढेल खमीसो अंधो कोन्हे, मज़ाक थो करे सही, चर्चा ई जो आहे। न दा मूंखे चर्चा किथे न, मां त सादो माण्हू आहियां। तूं सादो न, वॾो होशियार आहीं। बस रुगो शिकिल पीअण पखी जहिड़ी अथई। चाचा खुदन चाचे सां चर्चा न कर, न त हाणे ई न पिनीअ में चक। 14 जी जाइ ते 28 सुइयूं हणाईंदे त बि जान न छुटंदी। ही त छिते खे मारे वियो ॿियो वाक़ई अथई। मुंहं मां ई लॻे थो त हिन जो चक ख़राबु हूंदो। अरे घणा सियाणा न थियो, भई ॿधी करे मूंखे चर्चा था हणूं पिया। हलो कर, मां तुंहिंजी बेइज़ती थो कयां। मरी वियासीं, बकाया बेसी ख़र्च थींदी। असां त हलूं इज़त धागा, पाण में विड़ो मरो मौजो कहिड़ो कर। खल्ला अथई शैतान। एपरी जान। बाबा मुझे हाणे सलाह वठ, तूं रिटायर थी ऐं पंहिंजी जॻह ते मूंखे भर्ती कराए। वे पुट केरु सम्झाए? बाबा पुलिस में चेरियन खे भर्ती नथा कनि, बल्कि कंहिं बि डिपार्टमेंट में चेरियन खे भर्ती नॉट अलाउड, फिनिश, ख़तम। मां को चरियो आहियां छा? तोखां त वधीक सियाणो आहियां। ॻाल्हि साॻी आहे, जहिड़ो तूं तहिड़ो पिण। न चवंदे बि कोई शर्म नथो अचे? हा अरे छोरो ता यल चरो, मां बि ईअं आहियां छा? ख़ुदा जी का मार कोन्हे। ईअं त हाणे 19-20 जो फ़र्क़ु हूंदो। फ़र्क़ु वरी छा जो आहे? बाबे खे लच्छू 5 चकर चरियो करे विया।